नाज़रीन, कराची के अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जे ई ब्लॉक खे ॾियारण ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाज जारी आहे। पुलिस जी फायरिंग में ज़ख़्मी थियल औरतुनि अॼु ॿिए ॾींहुं पिणु एहतजाज जारी रखियो। उन हवाले सां पेश आहे कराची मां शाहिद कोराई जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कराची जे गाज़ी ॻोठ में। जेको कराची जे गाज़ी ॻोठ जे ई ब्लॉक खे जेको ड्राइण जूं साज़िशूं गुज़िरियल 1 महीने खां जेको आहे उनखे ड्राइण जे लाइ जेको पुलिस जा अटाला जेके आहिनि उहे हिते ईंदा रहिया। कल्ह जेको आहे पुलिस जेको आहे उहा लाठी फायरिंग ऐं जेको आहे आंसू गैस उहे जेके वहाया विया, उनमें काफ़ी औरतूं जेके आहिनि उहे ज़ख़्मी थियूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे औरतुनि जी कैंप ते असां मौजूद आहियूं, जिते औरतूं जेके आहिनि उहे वेठल आहिनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त आख़िरी दम ताईं असां जेको आहे पंहिंजे घरनि खे ड्राइण न ॾींदासीं। इन हवाले सां जेको आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। इहा एॾी वॾी कहिड़ी कुवत हुई जो एतिरो महीने खां असां औरतुनि जे मथां ज़ुल्म कंदी रही आहे। इहा आम एसो शोजा जा इन्हनि जा त काई ताक़त न हुई। असांजी दिलनि खां इहो पंहिंजो पाण सवाल थो थिए त इहा कहिड़ी ताक़त हुई जो असां औरतुनि ऐं मज़लूमनि ऐं ॿचड़नि जे मथां सरासर गोलियूं ऐं शेल हलाया विया। इहा कहिड़ी ताक़त हुई? असां हुकूमत खां पुछूं था, ज़रदारीअ खां, ठीकु आहे, असां बिलावल खां पुछूं था, असां टालपुर खां पुछूं था, फरियाल टालपुर खां कहिड़ी इहा जेको आहे सो इहा छा बेदादी नगरी चरबट राजा है चऊं? कहिड़ी हुकूमत है? अंधी हुकूमत है, गुंगी हुकूमत है। महीने खां असांजो नोटिस न वरितनि। असां औरतुनि ते ज़ुल्म थींदो रहियो, असां बचनि ते ज़ुल्म थींदा रहियासीं। जॾहिं खून थी विया, जॾहिं कमु तमामु थी वियो, पोइ असांजो CM हाउस खां जेको आहे सो वज़ीर आला नोटिस वरितो आहे राति। छो? केतिरा खून कराईंदो, केतिरा सिंधी मारींदो? असां महिरबान आहियूं मीडिया वारनि जा, शुक्रगुज़ार आहियूं मीडिया वारनि जा ऐं सिंधी भाउनि जा। असांखां इहो असांखे महिरबानी कनि हिननि लुटेरनि खे वोट न ॾियनि। असांजो पैगाम आहे पूरी सिंध खे। असांखे कल्ह बाक़ाइदा फायरिंग कई वई आहे। एॾी फायरिंग के नंढड़नि ॿारनि खे राति जो ड्रिॼा आहिनि, रोया आहिनि ऐं आंसू गैस हलाया विया। आंसू गैस असांजे घरनि ते किरिया आहिनि, असांजी छितियुनि ते किरिया आहिनि। जेका नंढड़ा नंढड़ा खीर पीतल ॿार उहे रोइनि पिया था। कल्ह हिते शाम जो 7 बजे विया, 7:30 बजे विया। किथां जी ज़ुल्म? न अथनि हिननि वटि काई कागज़ात, न आहिनि हिननि वटि काई पेपर हुजनि त असां चऊं न आहिनि। राति जो 3 बजे अचनि था, दरवाज़ा था खड़काइनि के असां राति जो हथ वेही था करनि। मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त तव्हां हिकु पासे धारिया आबाद था कयो, ॿिए पासे ॾे असांजे धरती धणियुनि खे लॾायो था। यानी हिकु पासे हिकिड़ा अॾायो था ॿाहिरियां ऐं धरती धणी जंहिं ते धरतीअ ते उन क़ौम जो हक़ु आहे, जेका उन खिते जी आहे, यानी सिंध धरती ते सिंधी क़ौम जो हक़ु आहे। त नाजाइज़ इलीगल जो त सवाल ई पैदा नथो थिए। जेको तव्हां चओ था त इलीगल आहे, त इन हैसियत सां इहो कानून आहे त उन हैसियत सां त इलीगल आहे ई न। इन जो को सवाल ई पैदा नथो थिए। उन जे बावजूदि तव्हां असांजे सिंधियुनि खे लॾाइण जी कोशिशि था कयो, स्पेशली इन कराची। इहा हिकु असां सम्झूं था त इहा हिकु मुनज़म साज़िश आहे, जंहिंजे करे तव्हां सिंध जे धरती तां, कराची जी धरती तां, स्पेशली कराची मां तव्हां सिंधियुनि खे निकाली था ॾियो। असांखे पंहिंजी धरती ते मुकमल मालिकाना हुकूक था खपनि, उहा कराचीअ समेत सॼी सिंध ते। ऐं मुतालबो इहो आहे उन सां गॾोगॾु धारियुनि खे निकाली ॾियो। जी बिल्कुल नाज़रीन, तव्हां औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते वेठल जेके कैंप ते औरतुनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां पंहिंजे आख़िरी जेको पंहिंजे घर आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ हिते वेठियूं आहियूं ऐं असां पंहिंजा घर जेके आहिनि उहे ड्राइण न ॾींदासीं। असांखे भले हिते मारे छॾनि, पर असां जेको आहे पंहिंजा घर उहे ड्राइण न ॾींदासीं। कैमरा टीम सां गॾु शाहिद कोराई, SS न्यूज़, कराची।